पुट ज़िंदगीअ में कॾहिं बि हार न मञिजे। जेको बि माण्हू कमु करे नेक नियत सां कमु करे। जी बाबा। हिन दौर में इंसान जिदोजहद नथो करे तेसिताईं मंज़िल नथी मिले बाबा। उनजे करे माण्हू पंहिंजी कोशिशि कंदो रहे। बिल्कुलु बाबा, सही था चओ। नेठि हिकु ॾींहुं इंसान पंहिंजी मंज़िल ते पुॼी वेंदो। धीअ जमीला, ओ धीअ जमीला। जी बाबा। बाबा काॾे वई है? बाबा वॉशरूम में वई हुयमि। ठीकु आहे बाबा, पैसा रखिया त मैं जारे ते। जी। भाणे चंडो उथे त खंड पती घुराए भेण भाउ चाह पीजो। मां रोज़ीअ ते अलाह दुआ कजां रोज़ड़ी लॻे। ठीकु आहे बाबा, अलाह ख़ैर कंदो, तव्हां वञो। ठीकु आहे मां, ठीकु आहे। दर ॾेई छॾां मां? जी जी हा। बिल्कुलु बाबा, मां पंहिंजी महिनत ऐं जदोजहद जारी रखंदुसि। बसि तव्हांजो हथु मथे ते हुजे, तव्हांजी दुआ खपे। अदा जबार काॾे निकितो हुई? अदा ख़बर वञा पियो मज़दूरीअ ते। अदा जबार, हेॾी तुंहिंजी उमिरि थी वई आहे, छोकिरा तुंहिंजा काॾे विया आहिनि? बसि अदा ख़बर आहे, जे असांखे नौजवान औलाद कमाए खारायां त हिन उमिरि में असां कोडूरो ऐं तगारियूं खणी कमाइण न वञूं। न चाचा जबार, इहा तव्हांजी ग़लति सोच आहे। सभु नौजवान हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा। अलाह साईं इलाही नौजवाननि खे हिमत ऐं बुर्दबहारी ॾिनी आहे। इंशाअल्लाह ताला अलाह साईं तव्हांजे औलाद खे बि हिमत ऐं बुर्दबहारी ॾींदो, जो हू तव्हांखे कमाए खाराईंदा ऐं तव्हांखे मज़ूरी ते न वञिणो पवंदो। हा हा अदा जबार, तूं दिलि न ला। अलाह कंदो छोकिरा तुंहिंजा समझदार थींदा, तोखे कमाए खाराईंदा। अल्लाह अल्लाह ख़ैर कंदो। अदा ख़बर आहे, बसि वञा थो मज़ूरी ते, दुआ कजे का मज़ूरी लॻे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। रमू ॾिस वीचारो केॾो मज़ूरी लाइ परेशान आहे। उन खां अलावा पुटनि जवान हूंदे पोइ बि मज़ूरी थो करे। इन जे करे बाबा पंहिंजी हिमत कर। पुट रमू, हे प्लाट परियां ॾिसींदो न? हा बाबा, ॾिसां पियो। हिन प्लाट ते मुंहिंजी दिलि जी ख़्वाहिश आहे त वॾो आलीशान बंगलो हुजे। वाह बाबा, तव्हांजी सोच त माशाअल्लाह वॾी मुस्बत आहे। ऐं पुट हिन बंगले में छबर हुजे, वण हुजनि, गुलाब जा गुल हुजनि, हिन में हिकु विंझण लाइ वॾी होदी हुजे। वाह बाबा, तव्हां मुंहिंजे लाइ एॾो कुझु सोचियो पिया। बसि बाबा, तव्हांजी दुआ खपे। इंशाअल्लाह हिकु ॾींहुं तव्हांजी ज़रूरु ख़्वाहिश पूरी थींदी। ऐं पुट हिन बंगले जे अॻियां हिकु फॉर्चुनर बीठी हुजे। पोइ हिन बंगले में मां तोखे गार्ड ॾिसण थो चाहियां।